उपनयन संस्कार यानी जणियो। चवंदा आहिनि कि 16 संस्कार मां सभिनीनि खां इम्पोर्टेंट जेको संस्कार आहे उहो आहे उपनयन संस्कार, छो त उहे नंढपण में ही ॿारनि जो थी वेंदो आहे। चवंदा आहिनि कि एक्चुअल जेका एज आहे जणिया पाइण जी उहो आहे 5 खां वठी 15 साल ताईं। इहो बि चयो वियो आहे कि ऑड एज में ॿारनि खे जणियनि पाइण सां उहो शुभ थींदो आहे। रिस्पॉन्सिबिलिटी जो वाधारो थींदो आहे जणिए पाइण सां। त पहिरें ज़माने में माउ पीउ पंहिंजे पुट खे पंहिंजे गुरुकुल में जॾहिं छॾे ईंदा हुया त गुरु ही हुनखे योग्य ॾिसी करे हुनखे उपनयन संस्कार यानी कि जणियो पाईंदो हुयो। हिकिड़ो गुरु मंत्र ॾींदो हुयो। मंत्र ॾेई करे जॾहिं उहो ॿार नित्य श्रद्धा ऐं विश्वास सां उहो हुनजो जाप कंदो हुयो त हर कठिनाई जो सामनो करे सघंदो हुयो। त तव्हांखे यादि रखिणो आहे, थी सघे त पंहिंजे ॿारनि खे हिन जी महत्वता ॿुधाइणी आहे ऐं ऑड एज में ऐं राइट एज में पंहिंजे ॿारनि खे जणिया पाराए करे पंहिंजे धर्म खे अॻियां वधाइणो आहे।